जेकी शइ चोरी कयल घर में मौजूद आहे उहा मालिक खे वापसि करणी आहे, पोइ अल्लाह जी बारगाह में तौबा करणी आहे। छुरी चोरी करणु अलॻि शइ आहे, जानवर जो ज़बह थी वञणु हलाल थियणु अलॻि शइ आहे। दुनिया जी कंहिं बि मुसलमान गैर महरम औरत सां जॾहिं तव्हां निकाह कयो था त उन जी औलाद, उन जा वालिदैन वालिदा तव्हांजे मथां हमेशह जे लाइ हराम। नमाज़ जे दौरान अखियूं बंदि करणु जाइज़ आहिनि। नमाज़ में क़याम जी हालत में जॾहिं बीही करे नमाज़ पढ़ूं था त उन वक़्तु सजदे जी जॻह ते ॾिसणु सुन्नत आहे। जंहिं जॻह ते सजदो कयूं था उन जॻह ते ॾिसणु सुन्नत आहे। जेकॾहिं अखियूं ॿूटियल हूंदियूं, अखियूं बंदि हूंदियूं त इहा सुन्नत अदा न थींदी, त पोइ नमाज़ में कराहत ईंदी, मकरूह तंज़ीही, ख़राब न थींदी लेकिन मकरूह तंज़ीही आहे। पर जेको माण्हू नमाज में ध्यानु करण जे लाइ अखियूं ॿूटे थो त मुंहिंजो भरपूर ध्यानु अल्लाह जी तरफ़ ते, नमाज जी तरफ़ ते, को ॿियो दुनिया जो ख़्यालु न अचे, ख़ुशू ख़ुज़ू जे लाइ, नमाज में इख़लास पैदा करण जे लाइ जेकॾहिं को माण्हू अखियूं ॿूटे थो त पोइ इहो जाइज़ आहे। बाक़ी सुस्ती जे करे अखियूं ॿूटणु इन में कराहत आहे। चोरी कयल छुरी सां जानवर ज़बह करणु जाइज़ आहे ऐं जानवर हलाल थी वेंदो या न। इन में ॿ शयूं सम्झो, हिकु आहे चोरी, ॿियो आहे जानवर ज़बह करणु, ॿई अलॻि शयूं आहिनि। चोरी करणु शरीयत में हराम आहे, नाजाइज़ आहे। ऐं चोरी जॾहिं को माण्हू करे थो त हाणे इन शइ जो हल छा आहे? इन में ॿ शयूं आहिनि। पहिरीं शइ त उहा चोरी कयल शइ मालिक खे वापसि करणु वाजिबु आहे। जंहिंजी बि शइ चोरी कई अथसि, हर हाल में उहा शइ मालिक ताईं पहुचाइणो उन शख़्स जे मथां वाजिबु आहे, लाज़िम आहे। उन खां बाद सचे दिलि सां अल्लाह खां तौबा करणु ज़रूरी आहे। शइ मौजूदु आहे, सॼो ॾींहुं तौबा करे फ़र्क़ु न पवंदो। शइ चोरी कई आहे, मोटाए नथो, भलिया तौबा करे फ़र्क़ु न पवंदो। हिकिड़े शख़्स कंहिं मौलवी साहिब खां पुछा कई, साईं कुतो टैंकी में मरी वियो आहे, पाक कीअं कयूं? मौलवी साहिब फरमायो त टैंकी जो सॼो पाणी कढो, पाक थी वेंदी। सॼो पाणी कढियऊं, दोबारा टैंकी भरियऊं, तॾहिं बि पाणी मां धप पई अचे। वरी मौलवी साहिब आया, साईं पाणी में त धप अञा बि आहे। मौलवी साहिब चयो तव्हां सॼो पाणी कढियो हुयो? चए हा साईं, सॼो पाणी ख़ारिज कयोसीं। चई जेको कुतो मरी वियो उहो, चए उहो त टैंकी में आहे अञा। चए अॻु में त कुतो कढणो आहे, पोइ टैंकी पाक थींदी। इन तरीक़े सां जेकी शइ चोरी कयल घर में मौजूदु आहे उहा मालिक खे वापसि करणी आहे, पोइ अल्लाह जी बारगाह में तौबा करणी आहे। हाणे रहियो इहो मसइलो त चोरी वारी छुरीअ सां जानवर ज़बह करणु, इहो ज़बह हलाल थींदो या न? इन जो जवाबु इहो आहे त जानवर खे ज़बह करण जे लाइ टे शयूं अहम आहिनि। पहिरीं शइ, जंहिं जानवर खे ज़बह कयूं था उहो जानवर हलाल हुजे, हराम जानवर न हुजे। ॿिए नंबर ते जेको ज़बह करे थो उहो मुसलमान हुजे, गैर मुस्लिम न हुजे, अल्लाह जो इनकारी न हुजे, नबी साईं जी नबूवत जो इनकारी न हुजे, क़ुरान जो इनकारी न हुजे, सहाबा जे ईमान जो इनकारी न हुजे, मुसलमान हुजे। टे नंबर ते जानवर खे शरई तरीक़े सां ज़बह करणु ॼाणींदो हुजे। जेको शरीयत में जानवर खे ज़बह करण जो तरीक़ो आहे उन तरीक़े सां जानवर खे ज़बह करे, गर्दन में सिरी जी जानिब थोरो हलक जी जाइ ते छुरी घुमाए बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर पढ़े, जंहिंसां 4 रगूं कटिजी वञनि ऐं उन जी रत ख़ारिज थिए। इन तरीक़े सां जानवर ज़बह करे त पोइ जानवर हलाल आहे। छुरी जो गुनाह अलहदा है,
पर उन छुरी सां जेकॾहिं शरई तरीक़े सां जानवर ज़बह कयो त जानवर हलाल थी वियो। ॿिन्हिनि शयुनि में फ़र्क़ु आहे। छुरी चोरी करणु अलॻि शइ आहे, जानवर जो ज़बह थी वञणु हलाल थियणु अलॻि शइ आहे। ॿिन्हिनि में फ़र्क़ु आहे। त इन तरीक़े सां जेकॾहिं को जानवर ज़बह कंदो त जानवर हलाल थी वेंदो। अलबत्ता छुरी जेसीं ताईं का बि चोरी जी शइ आहे उहा मालिक खे जेसीं ताईं वापसि न कंदो तेसीं ताईं इहो गुनाहगार आहे। आख़िरत में मालिक जे खाते में इन जूं नेकियूं ईंदियूं ऐं उन जा गुनाह इन जे ज़िम्मे लॻंदा। मटाई माउ जी धीअ सां निकाह करणु जाइज़ आहे जेको अॻूणे मुड़ुस खां जायल हुजे। वज़ाहत सां सम्झायो। इन सवाल खे पहिरियों चङी तरह सम्झो। हिकु मिसाल जे तरीक़े सां हिकिड़ो शख़्स आहे, मिसाल तौरु उन जो नालो उसामा आहे। उसामा जी वालिदा अमड़ फ़ौत थी वई। उन जे पीउ ॿी शादी कई। फ़ौत थी वई या तलाक इन या मौजूदु आहे। उन जे पीउ ॿी शादी कई ऐं जॾहिं ॿी शादी कयईं त उन ॿी घरवारी सां गॾु हिकिड़ी धीअ बि ॾाज में आई जेकी पहले मुड़ुस खां जायल हुई। त हाणे उन धीअ सां ही उसामा शादी करे सघे थो या न, इहो सवाल आहे। त शरीयत में उसूल इहो आहे जेको मर्द ऐं औरत पाण में गैर महरम हुजनि त उन्हनि जो पाण में निकाह जाइज़ आहे। गैर महरम हुजनि, महरम रिश्तो पाण में टच न थिए। हाणे उहा छोकिरी ऐं हे छोकिरो पाण में गैर महरम आहिनि, भाउ भेण न आहिनि। छो त भाउ भेण सक्का हुजनि या मटिया, उन जे लाइ उसूल इहो आहे त सक्को भाउ भेण उहे आहिनि जंहिंजो पीउ बि हिकिड़ो माउ बि हिकिड़ी। मटिया भाउ भेण उहे आहिनि जंहिंजो पीउ हिकु, महिरियूं जुदा हुजनि या माउ हिकु पीउ जुदा हुजनि, उहे मटिया भाइर। पर हीउ जेको मसइलो आहे इन में छोकिरी जो पीउ बि अलॻि आहे, माउ बि अलॻि आहे ऐं छोकिरे जो पीउ बि जुदा आहे, माउ बि जुदा आहे। इन करे इहे पाण में गैर महरम आहिनि ऐं इन्हनि जो पाण में निकाह जाइज़ आहे। पर उन मुड़ुस जो जंहिं औरत सां निकाह कयो आहे उन छोकिरी सां निकाह जाइज़ न आहे। इन करे जॾहिं उन जी माउ सां निकाह कयईं त हाणे हुर्मत मुसाहरत साबित थी। हुर्मत मुसाहरत छा आहे? दुनिया जी कंहिं बि मुसलमान गैर महरम औरत सां जॾहिं तव्हां निकाह कयो था त उन जी औलाद, उन जा वालिदैन वालिदा तव्हांजे मथां हमेशह जे लाइ हराम। उन जी औलाद न्याणियुनि सां या उन जी वालिदैन माउ वग़ैरह सां तव्हांजो निकाह कॾहिं बि नथो थी सघे। त पीउ नथो करे सघे लेकिन पंहिंजे पुट जो उन माई जी धीअ सां निकाह कराए सघे थो। अल्लाह सां सम्झण जी तौफ़ीक़।